अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल हवेली सुभाणे सूमर खां स्टार्ट थी रहियो आहे KTN एंटरटेनमेंट ते। ऐं जेको आहे बहितरीनु सीरियल आहे हीअ बि। ऐं सुभाणे खां जी पहिरीं एपिसोड रिलीज़ कई वेंदी। सूमर खां ही ड्रामो रिलीज़ कयो वञे थो ऐं इन जी पहिरियों स्पेल जेको आहे तयारु मुकमिल थी चुको आहे। ॿिए स्पेल जी बि रिकॉर्डिंग हली रही आहे ऐं बहितरीनु तरीक़े सां हली रही आहे। हिन में सुठा अदाकारनि साम्हूं तस्वीरूं हली रहियूं आहिनि, तव्हां ॾिसी रहिया आहियो। इहे एक्टर हवेली ड्रामे जा एक्टर आहिनि ऐं जंहिंजो डायरेक्टर मंज़ूर दानिश साहब बि आहे। इन जेको आहे सुठे नमूने सां ड्रामे खे डायरेक्ट कयो आहे मंज़ूर दानिश साहब, बहितरीनु डायरेक्टर आहे। ऐं अॻिते हली जेको आहे दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अली हसन चढ़ण साहब बि जेको आहे नेक्स्ट स्पेल में अची सघे थो। हीउ ड्रामो सुभाणे खां दोस्तों हवेली ड्रामो असद कुरैशी ऐं आज़म नेगल जो स्टार्ट थी वेंदो। पहिरीं एपिसोड KTN एंटरटेनमेंट ते सुभाणे खां जी रिलीज़ कई वेंदी। ऐं वॾी ख़बर तव्हां सां शेयर कयूं था इहा, तव्हां सां पकी ख़बर शेयर कईसीं। सुभाणे हवेली ड्रामे जी पहिरीं एपिसोड तव्हांखे ॾिसण वटां मिलंदी KTN एंटरटेनमेंट ते। अल्लाह हाफ़िज़।